क्या अम्मा जी जान कदे का खैरात फकीर खे ओ मां अज को 100 जो नोट देखार भला फकीर जी दिल खुश थे सजे दी मना ॾिठी शिकल नोट जी सावजी अम्मा ओ फकीर माफ करे क्या अम्मा जी जान ओ 14 बच्चन जी मां अल्लाह 15-16 भी ॾींदई अल्लाह बच्चन में बरकत विझंदई अल्लाह अल्लाह एडी बरकत विझंदई अल्लाह जी जूवन में बरकत पए ओ मां सवजे नोट जी सदा है इन निभागन भी आज़ार करे छडियो आ हिकड़े के मस ॾेई वे त वरी ॿियो तो अचे ॿे खे ॾेई वे त वरी टियों तो अचे टे के ॾेई वे त वरी चौथों तो सॼो ॾींहुं जेको आहे बसि ईअं उथ वेह कराइनि था ऐं मेकअप उहो ई अधूरो भागा के जाइजा ओ अम्मा जी जान ओ फकीर सदा हयूं दर ते वेही रहियो आ ओ हाणे त को 100 जो नोट जो दीदार कराए अम्मा जी जान लगे तो ही जेको निभागो न जान न छॾींदो ओ अम्मा जी जान को घर में आहे कौन हुजे आहे अबे जा मां 4 रुपया हे 2 रुपया भी 4 रुपए जो न हुजे 100 रुपए जो दीदार फकीर के करा मां त फकीर जी दिल खुश थे हां 100 रुपए जो दीदार कराए अम्मा एड़ी लोणे में चमाट ठोके तो याद मटी करनी फकीर गरीब मिस्कीन सा न चा ओ फकीर हथ जो लकीरों दिसी दिल जो किस्मत जो हाल दसे फकीर तू हथ भी दिसंदो हां मां हथ भी दिसे हाज़िर थोरो हीअं कि अम्मा जी जान तुंहिंजी हीअ लकीर ॾसींदी हुजे त तुंहिंजा 3 दुश्मन हुजनि 3 दुश्मन 3 दुश्मन हा केर फकीर हिकिड़ो अचे वञे उहो न ॾसनि हाओ ए अम्मा जी जान हिकु तुंहिंजी निणान हिकु तुंहिंजी ससु 3 तुंहिंजी ॾेराणी जेका ॾेर जी थी मतिलबु ॾेर जी ज़ाल हुजे सही तो चए फकीर वाकई सही तो अम्मा जी जान तुंहिंजो वॾो नसीब हुजे तुंहिंजी वॾी किस्मत हुजे पर इन्हनि जे निभाग जे करे तुंहिंजी किस्मत हीअं दर तां मोटियो वञे हीअं मोटियो वञे हे हथ बि त ॾिस न ऐं खबोच हा हिन में नसीब मुंहिंजो छा थो चवे अम्मा जी जान हिन में जेको नसीब हुजे उहो पुछो ई न असल में लकीरूं टई वयूं सफ़ा खबे हथ जूं सभु लकीरूं टई वयूं तू मूंखे खैरात दे 100 जो नोट दे तुंहिंजे दुश्मननि खे मां पिटे पाण कढी पिता साड़ींदो हुजां ऐं तोखे दुआऊं ॾींदो हुजां हा फकीर साईं हा महिरबानी तुंहिंजी अल्लाह तोखे ख़ुशि कंदो ही वटि हे 100 रुपए पूरो 100 हुजे दुआ कजे अल्लाह तोखे अञा वधाए तुंहिंजे दुश्मननि जूं पारूं सफ़ा धाणनि वांगुरु लूसण वांगुरु कटे अहिड़ा बोझ ॿिया बि मिलनि त अहिड़ा 1500 अञा कमाईंदो अचे फ़क़ीर हालांकि क़िस्मत जी मूंखे हूअं ई ख़बर ई न हुजे